सितंबर जे यूसी रात लगारी जे ॻोठ आरिफ सोलंकी में गुलाम अब्बास सोलंकी जे अॻवानी में मेड़ाको थी गुज़रियो, जंहिंमें नोदाणी ओठा ख़ासकेली सोलंकी गिपचाणी मेघवार शाह ऐं ॿियनि बिरादरियुनि जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते सभिनी बिरादरी जे माण्हुनि चयो त हिन यूसी मां सदाईं पीपी कामयाब थींदी आहे, पर गुज़िरियल 30 सालनि में रोड रस्ता, सीसी ब्लॉक, घिटियूं सिहत जूं सहूलियतूं, पीअण जो साफ़ पाणी तक नाहे ॾिनो वियो। स्कूलनि में उस्ताद नाहिनि, केतिरनि ई ॻोठनि जे केतिरनि ई सालनि खां बिजली कटियल आहे त काफ़ी ॻोठ स्कूल खां महरूम आहिनि। हुननि जो त पीपी जे वॾेरनि खे सिर्फ़ु इलेक्शन में अवाम यादि ईंदी आहे, जंहिं करे हिन भेरे असां मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि खे आज़ादु हैसियत सां फारम जमा कराए राजूनी था जे प्लेटफार्म सां इलेक्शन में हिसो वठंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।